किस्सो नंबर 47 मारियो इन ई तकड़ आहे। हिकिड़े साल वताए खे ख़्यालु आयो त कंहिं सां भाईवारी ते बनी पोखियां। सो हिकिड़े कुणमीअ खे चयाईं त मूंखे पाण सां भाईवार कर। हिन क़बूल कयो। ॿिए ॾींहुं गॾिजी ज़मीन ते आया ऐं झंग वढणु शुरू कयऊं। पोइ हारी चयुसि त तूं वञी को टांडो खणी आ त कोहड़ साड़ियूं। वयो त वञण खे वयो। हारी हर ॾिना, सांवर घुमायो, ॿिज छटिरियो, पाणी ॾिनो, पर वताए जी का ख़बर कान हुई। आख़िर त पोख पची तयारु थी, लाॿारो पियो, अन्न ॻायो, वाइरियो ऐं राह थी। जॾहिं बटई थियण जो ॾींहुं आयो त वताए खे ख़बर पइजी वई ऐं ठिकर में टांडो खणी डोड़ंदो खणी आयो। वेझो थियो ई कोन हो त थाबिड़जी किरी पियो। भाईवार हारी पुछियुसि हेतिरा ॾींहं किथे हुई जो अचण सां किरी पियो आहीं? फ़क़ीर चयो त टांडो हथ करण वरी जल्द वरण करे किरियो आहियां। हारी चयो 6 महीननि खां पोइ ज़ाहिर थियो आहीं, वरी चवीं थो त जल्द वरियो आहियां। वताए चयो तॾहिं त चवां थो, मारियो त इन ई तकड़ आहे। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।